मेहड़ में असिस्टेंट कमिश्नर मेहड़ मैडम ग़ुलाम फ़ातिमा गहलो जी सरबराही में हाई स्कूल वन शम्सुद्दीन बुलबुल मेहड़ में कश्मीर यकजहती ॾियारो मल्हायो वियो। इन मौक़े ते मैडम ग़ुलाम फ़ातिमा शागिर्दनि सां कश्मीर यकजहती बाबति सवाल जवाब कया ऐं खेनि उन ॾींहं जी अहमियत बाबति आगाही ॾिनी। तक़रीब दौरान बांह ते कारी पटियूं ॿधी यकजहती जो इज़हार कयो वियो। उन खां पोइ घंटाघर चौक ताईं रैली कढी वई, जंहिं में असिस्टेंट मुख़्तियार आसिफ़ अली तुनियो, हेड मास्टर नियाज़ हसन कोसो, इम्तियाज़ अली शेख ऐं ॿिया माण्हू पिणु शामिल हुआ। मैडम ग़ुलाम फ़ातिमा गहलो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिसो आहे ऐं हर शहरी खे कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो इज़हार करणु घुरिजे। वधीक मैडम ग़ुलाम फ़ातिमा गहलो जो अवामी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। जीअं त अॼु 27 अक्टूबर असांजो ब्लैक डे, कश्मीर ब्लैक डे असां सॉलिडेटरी शो कंदा आहियूं पंहिंजे कश्मीरियुनि सां। त सुबुह जो असां जीअं हिते आयासीं त असां हिते ॿारनि सां इंटरेक्शन सेशन्स कया आहिनि, जंहिंमें उन्हनि खे 27 अक्टूबर जे बारे में अवेयरनेस बि ॾिनी आहे। उन्हनि खे पंहिंजे कश्मीर जॾहिं त पाकिस्तान जो हिसो हुयो, जॾहिं 1947 में ठहियो हो, पर उन खां पोइ जेको श्रीनगर ते इंडिया जी फ़ौज अची करे हमिलो कयो ऐं ॿिया जेके बि सभु डिस्प्यूट्स शुरू थिया, कश्मीर खे उन्हनि मतिलबु कि जेको आहे सीज़ कयो। सो उन हवाले सां असां हिते ॿारनि सां गॾु इंटरेक्टिव सेशन्स कया आहिनि, उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी आहे ऐं हींअर असांजी जेकी आहे उहा रैली रेडी आहे। असां पंहिंजे कश्मीरियुनि सां जेको आहे उहा सॉलिडेटरी शो कंदासीं ऐं 1 मिनट जेको आहे असां उहो ख़ामोशी जो बि इख़्तियार कंदासीं। उन खां पोइ असां पंहिंजी रैली सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।